अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला आबरो सबक खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की सदारत हेठ कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस आलमी इलाकाई अंदरूनी सिक्योरिटी सूरतयाल ते गौर विचार। अफगानिस्तान की ताज़ी सूरतयाल ऐं पाक अफगान बॉर्डर मैनेजमेंट ते बि गौर कयो वियो। आर्मी चीफ असराइती बॉर्डर मैनेजमेंट ते इत्मीनान जो इज़हार कंदे चयो आहे त ख़िते में बहरानी सूरतयाल बावजूद बॉर्डर मैनेजमेंट की सूरतयाल बेहतर है। मुल्की सूरतयाल के खराब कंदड़न के नापाक इरादन के नाकाम बनाए वेंदो। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में कश्मीरी अवाम सां एके जो इज़हार ऐं सैयद अली गिलानी के भेटा पेश कई वई। सेनेट कमेटी चूंडुनि में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के इस्तेमाल के रद्द करे छड़ियो। पार्लियामानी मामलन बाबत कमेटी के चेयरमैन सेनेटर ताज हैदर की सदारत हेठ इजलास। हुकूमत के चूंड सुधारन वाले बिल ते वोटिंग कराने जो ऐलान। सेनेटर आजम सवाती इल्जाम मढ़ियो है त इलेक्शन कमीशन पार्लियामेंट के मजाक बणाए रही है। इलेक्शन कमीशन वारन पैसा वरता आहिनि। आइन मां इलेक्शन कमीशन के कढण घुर्जे। आईनी तरमीम करे आम चूंडू कराने जो अख्तियार वक्त की हुकूमत के ॾियण घुर्जे। इलेक्शन कमीशन माज़ीअ जी चूंडुनि में धांधली कराईंदो रहियो आहे। आजम सवाती के इल्जामन ते इलेक्शन कमीशन जा अमलदार कमेटी इजलास में एहतिजाज तौर वॉकआउट करे विया। मुस्तफ़ा नवाज खोखर जो चवण आहे त हुकूमत इहो न समझे त स्टैंडिंग कमेटी के पंहिंजे तरीक़े से हलाईंदी। आजम सवाती जो रवैयो दुरुस्त न आहे। आजम सवाती बुधाए त इलेक्शन कमीशन कंहिंखां पैसा वरता आहिनि। नून लीग नायब सदर मरियम नवाज चयो आहे त हुकूमत इलेक्शन कमीशन के बाहि लॻाइण की धमकी ॾेई रही है। पुछण वारो को बि नाहे। असां इदारनि ते न रुगो उन्हनि में वेठल नाकारी किरदारनि ते तनक़ीद कई आहे, पर हुकूमत पूरे इदारे के बाहि लॻाइण की धमकी ॾेई रही आहे। नून लीग इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के रद्द करे छड़ियो। शाहिद खाकान अब्बासी ऐं अहसन इकबाल की हुकूमत ते छिती तनक़ीद। शाहिद खाकान अब्बासी जो चवण है त हुकूमत मुल्क के तकरारी चूंडू कराइण चाहे थी। वोटर लिस्टूं इलेक्शन कमीशन की मिल्कियत आहिनि, पर उन्हनि खे नादरा हवाले करण की कोशिश कई पे वञे। हुकूमत पंहिंजनि मुफ़ादन लाइ हर इदारे के दाव ते लगाए रही है। हुकूमत की कोशिश है त इलेक्शन कमीशन ते दबाव विधो वञे ऐं चूंडू इलेक्शन न पर हुकूमत पाण कराए। हुकूमत के एहसास थी वियो आहे त हू धांधली खां सवाइ चूंडू न खटे सघंदा। हुकूमत अवाम ते हिकु ॿियो इलेक्ट्रिक बम किराए छॾियो। नेता पारां बिजली के अघन में 1 रुपयो 30 पैसा फी यूनिट की मंजूरी। 9 अगस्त सेप्टेम्बर के महीने के बिलन में लागू थींदा। फ्यूल प्राइस एडजस्टमेंट के इलेक्ट्रिक के वापेदारन ते लागू न थींदो।